अवल अल्लाह अली आला आलम जो धड़ी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहद राज़िक रब रहीम सो सारा सचो धड़ी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ों जोड़ जहान। अस्सलाम वालेकुम। जी सिंधी बोली अज असी हिते गॾु थिया आहियूं मज़ामती शाइर शहीद ज़ख़्मी चांडियो जे 12वीं वर्सी जे तकरीब के मौके ते असांजी नंढी तकरीब जंहिंमें अवां असां वटि आया आहियो क़ीमती वक़्त मां घड़ियूं कढी जे लाइ असीं अवांजा शुक्रगुज़ार आहियूं। असांजे अॼोकी हिन महफ़िल जी सदारत लाइ आउं ज़ख़्मी चांडी जी हिन चौसिटे सां हुन साईं खे स्टेज ते सॾींदुसि। मौत मुंहिंजी धरती आहे, मौत मुंहिंजी धरती आहे, ॻाल्हि इहा सरबस्ती आहे। होशूअ जहिड़ी सिंध में ज़ख़्मी, होशूअ जहिड़ी सिंध में ज़ख़्मी, जागी वीहर हस्ती आहे, मौत मुंहिंजी धरती आहे। आउं दावत ॾींदुसि अॼोके प्रोग्राम जी सदारत लाइ नामवर अदीब शाइर अॻूणो मर्कज़ी सेक्रेटरी जनरल सिंधी अदबी संगत मोहतरम डॉक्टर अदल सुमर साहब खे तो स्टेज ते अचनि ऐं अॼोकी सदारत तव्हांजी ताड़ियूं साईं। जे करण मूंसां घुरी थो दिलि लॻीअ जी ॻाल्हि कर, जे करण मूंसां घुरी थो दिलि लॻीअ जी ॻाल्हि कर, दुश्मनीअ जा वर्क फाड़े दोस्तीअ जी ॻाल्हि कर। ॾींहं ॿिनि जे गॾु रहण में आबज़ो, ॾींहं ॿिनि जे गॾु रहण में आबज़ो कहिड़ो कई, गॾु रहण जे लाइ तुंहिंजी ज़िंदगी जी ॻाल्हि कर। ऐं ज़िंदगी जी ॻाल्हि लाइ ज़ख़्मी चांडीअ जे हिन समूरी ज़िंदगी जेका अॼु असांजे लाइ साम्हूं ईंदी उन ते बलंद ॻाल्हाइण लाइ बि असां वटि महिमान ख़ासि आहे ऐं असांजो महिमान ख़ासि तव्हांजो जातल सुञातल पाकिस्तान कारखाने जो स्टेशन डायरेक्टर नामवर अदीब ब्रॉडकास्टर जनाब कौसर साहब प्रकाश शाह तो महिमान ख़ासि ट्वीट कमाल जनाब कौसर संती युग में टीका कुटमा अंतर वारी रवानी केॾो प्यारो लॻंदो आहे सरकार खारी ऐं असांजा ॿिया महिमान आहिनि जनाब मुश्ताक भाई साहब मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी सिंधी अदबी संगत उनखे गुज़ारिश आहे अची साईं असांजो न पहुतो आहे ऐं जीअं आयो त असां उनखे मेहमान जी सीट ते ॾियारींदासीं। उनखां पोइ असांजो ॿियो महिमान आहे पाकिस्तान जो लेखक ऐं अदीब जनाब ग़ुलाम मोहम्मद क़ादी साहब। ग़ुलाम मोहम्मद क़ादी साहब खे गुज़ारिश आहे त उहे अचनि स्टेज ते अची तव्हांजूं ताड़ियूं मुंहिंजी चाहत मुंहिंजी चाहत अॼु बुआई मुंहिंजी नफ़रत अॼु न उहाई, मुंहिंजी उल्फत अॼु बुआई मुंहिंजी उल्फत अॼु बुआई, मुंहिंजी रग़बत अॼु बुआई तुंहिंजी फुरक़त अॼु बुआई, मुंहिंजी हालत अॼु बुआई तुंहिंजी आदत अॼु बुआई, मुंहिंजी ग़ुरबत अॼु बुआई तुंहिंजी दुलाई अॼु बुआई, मुंहिंजी निवड़त अॼु बुआई तुंहिंजी ताक़त अॼु बुआई, ज़ख़्मी थी बदनाम कयो पर तुंहिंजी शोहरत अॼु बुआई। असीं हिन प्रोग्राम खे शुरूआत करे चुका हूं पर असीं बाक़ाइदा शुरूआत कंदासीं शहीद ज़ख़्मी चांडीअ जे खां कंदासीं सुरीले आवाज़ जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि सिकंदर चांडियो खे पहुचे ऐं ज़ख़्मी चांडियो जे हवाले सां तव्हां ताईं पहुचाए। सिकंदर चांडियो
सिकंदर कौन है? आया सिकंदर जाने तो गलो सही ना है साईं मुझे पूछो भी ना बात तो बताता सब दोस्तन साईं से गुजारिश करने से हालत जख्मी चांडो थे तो वो चल शहीद जख्मी चांडे जे बारी सालियानी याद में अवां सभई दोस्त जेके भी करम फरमा असांजे प्रोग्राम में शामिल थिया ख़ुसूसी तौर ते डॉक्टर अदल सुंदर साहब जन गसर बुड़ो साहब जन साईं गुलाम मोहम्मद गादी साहब जन साईं मकसूद गुल साहब जन साईं सईद मेमन साहब जन समूरा दोस्त जेके सिंध के मुख्तलिफ़ शहरनि खां अॼु शहीद की याद में शामिल थिया आहिनि ऐं सभिनी दोस्तनि खे दिलि जे गहराइनि सां अधिकार थो चवां सिकंदर जे गले साण साथ न ऐं तव्हांखे शहीद जख्मी चांडे जो हिकिड़ो तख़य्युल तहतुल लफ़्ज़ अंदाज़ में ॿुधायां पाप नगर में शाहिद रह जा पाप नगर में शाहिद रह जा रंडा था रोड़ियूं तुझे लाइ धरती पाप नगर में शाहिद रह जा रंडा था रोड़ियूं तुझे लाइ धरती सीना ताणे गोलियुनि सां था सीना ताणे गोलियुनि सां था नीह पया जोड़ियूं तुझे लाइ धरती शाह सचल ऐं सामीअ वारी शाह सचल ऐं सामीअ वारी मंज़िल पिया वोड़ियूं तुझे लाइ धरती अर्दा बणजी मौत कबूलियूं अर्दा बणजी मौत कबूलियूं नथा बोड़ियूं तुझे लाइ धरती घाणनि बरसां जुंगम बणजी घाणनि बरसां जुंगम बणजी खीमा पिया खोड़ियूं तुझे लाइ धरती सारो जीवन ज़िंदाननि में सारो जीवन ज़िंदाननि में मुर्की था लोड़ियूं तुझे लाइ धरती ऐं गोबे पेन पाने सां ज़ख्मी गोबे पेन पाने सां ज़ख्मी पिया था रत विलोड़ियूं तुझे लाइ धरती पाप नगर में शाहिद रह जा रंडा पिया रोड़ियूं तुझे लाइ धरती तुझे लाइ धरती ग़रीब सभिनी दोस्तनि खे तव्हांखे भलीकार चवां थो तव्हांजा थोरा कौन सामने से हींअर अवां जे अॻियां ख़ालिद ज़ख्मी चांडे तहतुल लफ़्ज़ शहीद ज़ख्मी चांडे जी शाइरी पहुचाई ॾिसां थो राति सपने में उहो ऐलान थी पियो आहे ॾिसां थो राति सपने में उहो ऐलान थी पियो आहे हथियारनि जो कठे घर घर वॾो सामान थी पियो आहे पका पोढ़ा मिड़ी आया सभई संदरो ॿधी बीठा मरण मारनि जो मर्दनि लाइ खुलियो मैदान थी पियो आहे हलियूं गोलियूं तुरी धरती उथिया शोला ॿुधम चीखूं ॾिठो अथमि देस पंहिंजे जो वॾो नुक़सान थी पियो आहे ज़ख्मी जे इन शाइरी सां गॾु दावत ॾींदुसि अली लाड़काने जा बाशऊर दोस्तों अदीबो शायरों दानिश्वरों सहाफ़ी हक मौजूद ज़ख्मी चांडे जी शख्सियत
उनजो किरदारु, उनजी शाइरी, उनजी मज़ाहमत उहा कंहिंखां ॿुधी कान्हे। हिकु अहिड़ो दौरु जिते चपनि खे ताला लॻल हुजनि, चप सिबियल हुजनि, उते ज़ख़्मी जहिड़ा शाइर पंहिंजी मज़ाहमती शाइरी सां समाज जे अरडायुनि, समाज जे ज़ुल्मनि ऐं समाज जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ पंहिंजनि लफ़्ज़नि सां गॾु रक़्स कंदा ऐं क़ौम खे झुमाईंदा, उन मंज़िल लाइ जागृता पैदा कंदा विया जंहिं मंज़िल जा ख़्वाब साईं जेम्स ॾिठा हुया, जंहिं मंज़िल जा ख़्वाब उन्हनि ॾाहनि ॾिठा हुया जिनखे ख़बर हुई त असांजी सिंध हिकिड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं गिदड़नि जे अॻियां गबा गबा करे रखी हुई। उहो ई सबबु आहे जो ज़ख़्मी पंहिंजी शाइरीअ में उन दौर में ई आगाह करे छॾियो हुयो जॾहिं अञा ही हालतूं पैदा ई कोन थियूं हुयूं। ज़ख़्मी उन ई दौर में ई ख़बरदार कयो हुयो त अहिड़ो दौरु अचिणो आहे, अहिड़ो दौरु अचिणो आहे जॾहिं सिंध जा गबा करे धारियुनि जे अॻियां रखिया वेंदा, उन्हनि गिदड़नि अॻियां रखिया वेंदा जिन जे लाइ असांजा ॾाह चई विया सिंध गिदड़नि न आहे खाधी आहे। इहा पक आहे त जेसिताईं असांजे समाज में मज़ाहमती शाइरी रहंदो, जेसिताईं ज़ख़्मी चांडे जहिड़ा शाइर पैदा थींदा रहंदा, तेसिताईं सिंध अञा गिदड़ खाई न सघंदा। सरकशनरी हुजे या ज़ख़्मी चांडे हुजे, लाड़काणे जी ज़मीन ॾाढा शाइर पैदा कया आहिनि, मज़ाहमती शाइर जिन पंहिंजे दौर में पाण वधायो आहे ऐं उनजो तसलसल अञा जारी आहे। लाड़काणे जे ॾींहं में उहा सघ आहे, अञा केतिरा ई ज़ख़्मी पैदा करे सघे थी जेके पंहिंजी मज़ाहमती शाइरी सां उहा जागृता पैदा करे सघनि था जंहिंजी हिन वक़्तु ज़रूरत आहे। मां कुझु ॾींहं पहिरीं अख़बार में कॉलम में हिन ॻाल्हि जो ज़िक्र कयो हुयो, हीउ दौरु आहे, हिन दौर में ज़ख़्मी थियणो आहे, हिन दौर में असां सभिनी खे ज़ख़्मी चांडे और कलम करणो पवंदो। जेसिताईं असां अलाए छो उहे मज़ाहमती दौर विसरी था वञनि जॾहिं असांजे शाइर अदीबनि सदराबादी आम माण्हुनि सां गॾु रोडनि ते वेही इहे ऐलान कया, जेसिताईं असांजे सिसीअ में साहु आहे तेसिताईं असां पंहिंजी धरती लाइ लिखंदा रहंदासीं ऐं विढ़ंदा रहंदासीं। अॼु ज़ख़्मी चांडे जे हिन हवाले प्रोग्राम जे हवाले सां मां वेनती थो कयां, माण्हू थो कयां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे अदीबनि खे, पंहिंजे शाइरनि खे ख़ुदा पंहिंजा कलम लिखा कयो। हीउ वक़्तु आहे, हिन ई वक़्त में तव्हांखे ज़ख़्मी चांडे जे जहिड़नि शाइरनि जी पैरवी करणी आहे ऐं पंहिंजे कलम वसीले उहे आवाज़ पैदा करणा आहिनि, उहा जुंबश पैदा करणी आहे जेका असांखे जाॻाए सघे ऐं असांखे अहसासु ॾियारे सघे त असांजी सिंध खे गिदड़ खाई रहिया आहिनि। अचो त गॾिजी सिंध खे गिदड़नि खां बचाइनि। ही हुया मोहतरम अली साहिब जन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। ज़ख़्मी चांडे जो हिकिड़ो चौसिठो अव्हांजे समातुनि ताईं हा पंहिंजे कननि में भरे छॾ सीहो, हा पंहिंजे कननि में भरे छॾ सीहो, असांजे ज़बानुनि ते ताला न हण, अथई तोखे हिमत त साम्हूं हली आ, अथई तोखे हिमत त साम्हूं हली आ, ईअं पोयां चोरी तूं भाला न हण। हाणे आउं मकाले पढ़ण लाइ गुज़ारिश कंदुसि। हिन लाड़काणी सरज़मीन मां फुटी निकिरंदड़ मिटीअ मां पैदा थियल नामवर मुहक़िक़ माहिर लिसानियात जनाब बदर धामरा खे त उहे अचनि ऐं ज़ख़्मी चांडियूं ते मकालो पढ़नि। जनाब बदर धामरा। दोस्तों
गुज़ारिश इहा आहे त मां को बि मकालो लिखी खणी कोन आयो आहियां ऐं न वरी मां को मकालो पढ़ंदुसि। ज़ख़्मीअ जे हवाले सां कुझु यादगिरियूं आहिनि जेके मां अव्हां सां शेयर कंदुसि। अॼु खां 40 साल अॻु जी ॻाल्हि आहे। उन ज़माने में मां 6th क्लास में पढ़ंदो हुउसि धामरा हाई स्कूल में। नयूं नयूं एडमिशन्स थियूं हुयूं। असां ABC जा तक़रीबन 4 क़िस्म पढ़ी पूरा कया हुआ त हिकिड़े ॾींहुं सुबुह जो जीअं ई क्लास शुरू थियो त हिकिड़ो नंढड़ो बालक चवांसि या नंढड़ो नौजवान चवांसि, ड्रिघी कमीस पातल, मोकरी सलवार, वॾनि पाचनि सां, टोप पासीरो, नंढड़ो पितकड़ो हुजे ऐं ॻाढ़ो ॻाढ़ो गटोल हुजे। ही क्लास में आयो, दरवाज़े ते अचे, चई साईं मां अंदरि अचां? उस्ताद उनखे चयो त हा बाबा अचु। उस्ताद ईअं चई खांसि पुछो त बाबा नालो छा अथई? हिन नालो ॿुधायो। ज़ात ॿुधाई। उन खां पोइ उस्ताद उनखे चयो त ठीकु आहे बाबा तूं वेह। ही वेठो। बहरहाल क्लास हलिया। रिसेस में मां जीअं रिसेस मिली त ॿाहिरि निकितासीं। मां हिन सां हथु मिलायो। मां वरी हिन खां ॿीहर नालो पुछियो। हिन नालो ॿुधायो। कपिड़े जो सिबियल थियल थेलो हुजेसि, उन में किताब हुजनिसि। बहरहाल उहो पहिरियों ॾींहुं ऐं उहा पहिरीं असांजी मुलाक़ात असांजी दोस्तीअ में तब्दील थी। असीं गॾु हिकु बेंच ते वेहंदा हुआसीं। हीउ ॾाढो ख़ूबसूरत हूंदो, एॾो ख़ूबसूरत हूंदो जो हिन जे मुंहं मां रत पई टिमंदी हुई। के उस्ताद हिनखे गुलाब सॾींदा हुआ ऐं के वरी हुनजे मतिलबु पितकिड़े हुअण जे निस्बत तां खेसि बिंदरी सॾींदा हुआ। ॻाइण जो बि ॾाढो शौक़ु हूंदो हुयो। इन जे करे सॼे स्कूल में हीउ जेको आहे थोरनि ॾींहंनि में मर्कज़ी हैसियत हासिलु करे वियो। जंहिं बि क्लास में जेकॾहिं कंहिंखे राग ॿुधणो हुजे त चवंदा त का वठी अचो चांडीअ खे राग ॿुधो। एॾो ख़ूबसूरत ऐं सुहिणे आवाज़ सां उहो राग आलापींदो, अहिड़ा सुहिणा शेर ॿुधाईंदो जो नंढो हुजे या वॾो हुजे हर कंहिंखे सतो तारीख़। बहरहाल उहो साल गुज़रियो। ॿियो साल हुजे जम्मू पीरियड गुज़री वियो। मूंखे यादि पवे थो त ओचितो हिन ॾे हिकिड़ो न्यापो आयो। न्यापी अचण खां पोइ उते ई क्लास मूंसां गॾु वेठो हुओ। हिनखे कंहिं कन में अची ॿुधायो ऐं हीउ रोइण लॻो। छा थियो आहे? ॻोठ में वाक़ियो थियो आहे। शायदि हिनजे बिरादर खे ॿारियो वञे या हिनजे बिरादर को वाक़ियो कयो, पर मूंखे एतिरो यादि कोन्हे को। पोइ हीउ रिझे पियो ऐं मां हिन सां ॿिया दोस्त साण करे हिनखे ॻोठ सां छॾणु विया आहिनि। छाकाणि त धामरा जे भरिसां ई चांडियनि जो ॻोठ आहे। हिन जी राय हुते हुई। असां जॾहिं हिनखे छॾे त आयासीं, जॾहिं असां हिनखे छॾे वापसि मोटियासीं त असांखे पाण गौर पियो थिए त हाणे असां छा करियूं। ॻोठ ताईं असां ॾकंदे कंबंदे पहुतासीं। हीउ उहो ज़मानो हुयो। ऐं इहो ॾींहुं जेको असां हुनखे संदसि ॻोठ छॾणु वियासीं, उहो हिन सां मुलाक़ात जो आख़िरी ॾींहुं हो। तमामु घणे वॾे ॾिघे अरसे खां पोइ 86 धारे हिन सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी। साब धामरान में मां वयुसि त मूंखे पोयां सॾु थियो ऐं मां कंध वराए ॾिठो। ॾिसां त
हमरा ॾाढ़ीअ सां आहे, घाटी चापोई ॾाढ़ी आहे, मुछूं एॾियूं। पहिरीं त मां हको बको थियो त हीउ माण्हू केरु आहे, मां नथे सुञातो हिनखे। मां छकजां बि पियो त आख़िर हीउ माण्हू केरु आहे जेको मूंखे नालो वठी थो छॾे ऐं मां हिनखे नथो सुञाणां। बहरहाल मां हिन ॾांहुं मुतवजो थियुसि त हिन चयो नथो सुञाणे। जॾहिं हिन इहे लफ़्ज़ चया त नथो सुञाणी ऐं हिनजी भिरम हली त मां हिनखे भिरम जे इशारे सां सुञाणे वरितो। अड़ी फलाणो त न आहे। हा यार, बहरहाल उन ई ज़माने में इतफ़ाक़ सां वरी उते ई प्राइमरी सेक्शन ते सुपरवाइज़र थी आयो। पोइ वरी असां जूं कचहरियूं थियण लॻियूं ऐं घणे भाङे जॾहिं बि विज़िट ते धामरा जे कंहिं बि एरिया में ईंदो हो त पहिरीं मूं वटां थी, पोइ स्कूल विज़िट करणु वेंदो ऐं स्कूल विज़िट करे जॾहिं मोटंदो त वरी मूं वटि ईंदो ऐं हुनजी मोकिलाणी जेका आहे उहा मूं वटां थींदी हुई। तो इन अरसे दौरान हिनजी शाइरी बि तमामु घणी मशहूरु थी ऐं मूं हिनखे कमु कंदे बि ॾिठो। हिनखे पंहिंजी बिरादरीअ जो ॾाढो ऊनो हूंदो। उथंदे वेहंदे पंहिंजी बिरादरीअ जा मसइला उन्हनि खे हल कंदे मूं हिनखे चयो वॾा तूं इहे ॻाल्हियूं कंदे हिकु तरफ़ तूं जेको आहे हेॾो सारो पंहिंजो अदबी कमु पियो करी ऐं ॿिए पासे समाजी कमु पियो करी, तूं थकिजे नथो? चई त न साईं, ही थक जूं ॻाल्हियूं उन्हनि खे इन में थक न आहे थींदो। तो बहरहाल हिकिड़े भेरे ईअं मां मुंहिंजी रते दिरे में सर्विस हुई। धामरा खां पोइ वरी मां रते दिरे वियुसि त उन ज़माने में वरी अदा मक़सूद जन जो दुकानु हूंदो किताबनि जो। मां वरी स्कूल खां पोइ वियुसि काज़ी साहब वटि। पाण वेठा हुआसीं त ज़ख़्मी आयो, वेठो हाल अहवाल थिया। मक़सूद साहब हुनखे चयो त अॼु अदा शेर ॿुधाए। चई साईं शेर मां न ॿुधाईंदुमि। न अदा शेर ॿुधाए, सिंधी रिवायत क़ाइमु न करे, न कर, शेर ॿुधाए। चई पोइ हिकिड़ो शेर न ॿुधाईंदो त ॿ शेर ॿुधाईंदो। अदा तोखे ॿिनि ताईं इजाज़त आहे पर टियों न ॿुधाइजांइ। चई ॿ त ॿुधायांव थो। हिन इलान सां सुर सां शेर पढ़ियो ऐं चई त इहो अॼु साईं सरकश ताज़ो ई ताज़ो लिखियो आहे ऐं जीअं हुन लिखियो आहे तीअं हुन वटां उतारे मां खणी आयो आहियां। रुगो उनखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, उहो शेर थो मां तव्हांखे ॿुधायां। बाबा ॿुधाए इहो शेर। हिन शेर त ॾाढे सुर सां पढ़ियो ऐं ॾाढो मज़ेदार नमूने सां पढ़ियो। उहो पंहिंजो हुयो त कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, मूंखे कावड़ तुंहिंजी मारींदी। ऐं उहो कलाम पोइ वरी मुख़्तलिफ़ ॻाइणनि बि ॻायो ऐं ॾाढो मशहूरु थियो। बहरहाल हुन जंहिं अंदाज़ सां ॻायो उते ॿुधायो, उहो अॼु ताईं कंहिं बि राॻीअ उनखे उन अंदाज़ में न आहे ॻायो जंहिं अंदाज़ में मूं हुनखे ॻाईंदे ॿुधो। उन खां पोइ हुन पंहिंजो हिकिड़ो गज़ल ॿुधायो ऐं वरी ॿियो हिकिड़ो गज़ल ॿुधाई। मूं चयो अदा हाणे तोॾे हिसाब किताब थियो, तोखे ॿिनि शेरनि जी इजाज़त हुई, तो टे ॿुधाया आहिनि ऐं हिकिड़ो कर्ज़ु तोॾे थियो। चई कर्ज़ु पाण लाहींदासीं। बहरहाल उहो एतिरो त दिलबर दोस्त ऐं यारवेस हुयो जो हुन जे ॻाल्हियुनि मां सदाईं पई मोहबत बखंदी हुई ऐं जॾहिं बि ॻाल्हाईंदो त हुन जे ॻाल्हाइण जो अंदाज़, हुन जी ॿोली, उन में इख़्तिलाफ़ बि हूंदा, पहाका बि हूंदा, चवणियूं बि हूंदियूं ऐं इन करे हुन जो ॻाल्हाइणु एॾो मज़ेदार ऐं रसीलो हूंदो जो दिलि चाहींदी हुई या त हिन माण्हू वटां न उथिजे या हीउ माण्हू असां वटां न उथे। त बहरहाल इहे कुझु यादगिरियूं हुयूं जेके मूं अव्हां सां शेयर कयूं। महिरबानी। सताइण असां खां न थींदो, कंहिंखे सताइण असां खां न थींदो
उचाइण रंजाइण असां खां न थींदो, ग़रीबनि यतीमनि खे अगवा कराए ईअं भुंग खाइण असां खां न थींदो। ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि साईं मक़सूद गुल साहब। साईं मुश्ताक बुखारी साहब असांजो ख़ासि महिमान हिते पहुची चुको आहे। खेसि गुज़ारिश आहे त उहो स्टेज ते पंहिंजी कुर्सी संभालनि। साईं मुश्ताक बुखारी। इंसान जी अज़मत खे सचो सम्झूं था, हर कंहिंखे असां साफ़ सुठो सम्झूं था। इंसान जी अज़मत खे सचो सम्झूं था, हर कंहिंखे असां साफ़ सुठो सम्झूं था, पर जो देश जो दुश्मन थिए थो हामी, उन कुड़म जे वेरीअ खे कुतो सम्झूं था। ये सभु इंसान जे अर्थ जो हिकिड़ो तरीक़ो आहे। कवि टैगोर जो तख़यल आहे त लहंदड़ सिज हेॾे होॾे निहारे चयो आहे को मुंहिंजे वञण खां पोइ हिन धरतीअ ते रोशनी करे। हिकिड़ी नंढड़ी झूपड़ीअ मां नंढड़े ॾीए नंढड़ो कर मथे खणी ऐं चयो त भाउ मां इहा कोशिशि ज़रूरु कंदुसि। तो ज़ख़्मी टांडियो असांजो भली सिज न हुजे, पर शाल थी वञे रात जो नंढड़ो ॾीओ ज़रूरु आहे, जंहिं सिंध जे नाले ऐं सिंध जे हवाले सां पंहिंजूं रोशनियूं झरकायूं ऐं उहे रोशनियूं जेके आहिनि उहे अॼु मशाले राह बणिजी वियूं। ज़ख़्मी चांडे जी शाइरी, उनजी शख़्सियत ऐं उनजो किरदारु, भली उन सां केतिरो केरु इख़्तिलाफ़ु रखे, पर इहे टे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे न मञण वारा बि ज़रूरु मञींदा। हिकु त हू अहिड़े माहौल में पैदा थियो जेको तालीम दुश्मन माहौल हो, जिते तालीम औरतूं त छा पर मर्दनि जे लाइ बि जेको हो सो पंहिंजो ग़लति कमु हो। पर हुन उन शहर में उन ॻोठ में छोकिरियुनि जो स्कूल क़ाइमु करायो ऐं पहिरियां ई पंहिंजे नियाणियुनि खे स्कूल में तालीम जे लाइ मोकिलियाई ऐं उहा तालीम जंहिं हुनखे बि उस्ताद बणायो। ऐं शाइरी जेका आहे उन शाइरीअ में तव्हां ॾिसो था सिंध जो लतीफ़ जो सन जे साईं जो पढ़ालो गूंजे थो। ऐं मां त ईअं चवां त शाइरीअ जे हवाले सां असांजो ज़ख़्मी चांडियो साईं सरकश सिंधीअ जे ॾात जे गुलाब ॿूटे जो गुल हो। ऐं उनखां अलावा किरदारु हुनजो तव्हां ॾिसो, जेको हुन कयो उहो करे बि ॾेखारियो। माना हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे, पर ॻाल्हि सां गॾु उन जी ॻाल्हि ते जॾहिं अमल थिए थो तॾहिं उहा ॻाल्हि पाइदार बि थिए थी ऐं उन मां उहा फ्रूटफुल बि थिए थी। तो ज़ख़्मी चांडे खे असां हीअ बेटाऊं पेश करण जे लाइ आया आहियूं ऐं असांजा इहे चंद लफ़्ज़ जेके आहिनि उनजे हाज़िरी में क़बूल कोन। ऐं हिकु ॿ बैत मूं लिखियो आहे ज़ख़्मी जे हवाले सां, उहे मां पेश करे पोइ पंहिंजी जॻह ॿियो शाइर हिकु अरबेलो इंसान। धरतीअ जो शाइर हिकु अरबेलो इंसान, माण्हू मान मुहान ज़ख़्मी चांडियो सिंध जो। धरतीअ जो शाइर हिकु अरबेलो इंसान, माण्हू मान मुहान ज़ख़्मी चांडियो सिंध जो। ऐं जेको धरतीअ लाइ लोटे गीत लिखी वियो
जेको धरतीअ लाइ लोचे गीत लिखी वियो, शाइर सचो सो ज़ख़्मी मुंहुं जे देस जो। ऐं लिखी ऐं लोचे वियो गीत अवाम जा, लिखी ऐं लोचे वियो गीत अवाम जा, सिंधड़ीअ लाइ सोचे वियो ज़ख़्मी सुराणी सॼी। ऐं किथे सिंध लतीफ़ जो, किथे सिंध लतीफ़ जो ईंदो हवालो, उते पक न कयो नामेर शाइर जनाब मक़सूद गुल साहब। ऐं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश त सर्दी अञा परे आहे, पर तव्हांजा हथ ताड़ियुनि वॼाइण लाइ अलाए छो खां वञ बग़ावत में मरी, इन ग़ुलामी जे जीअण खां वञ बग़ावत में मरी, माठ में भी मौत वाका आज पंहिंजी ॻाल्हि कर। छो अजायो थो करी ही ज़िंदगी पंहिंजी तबाह, छो अजायो थो करी ही ज़िंदगी पंहिंजी तबाह, माण्हू आहे माण्हू पैसा माण्हू पंहिंजी ॻाल्हि कर। सर्कस खे त उहो अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे, अवां जी ताड़ियुनि में अचे थी भेण नायाब सर्कस। मथे वेठल साईं अदल सुनूर साहब, कौसर बोड़ो साहब, साईं गुलाम गाज़ी साहब ऐं मुश्ताक बुखारी, हेठि हिन पिंडाल वेठल सभिनी दोस्तनि खे GAC जी हूंदा त वेठा हूंदा, किन जी हूंदी आहे ज़रूरत बि हलिया वेंदा आहिनि। किन खां बेज़ार ज़मानो त वेठा हूंदा, किन जी हूंदी आहे ज़रूरत बि हलिया वेंदा आहिनि। के जो वेंदा त पतो कंहिंखे नाहे पवंदो, के जो वेंदा त पतो कंहिंखे नाहे पवंदो, के जो वेंदा त माताम मची वेंदा आहिनि। किन जो घर में वटे ते बि न नालो हूंदो आहे, के सॼी क़ौम जी तारीख़ लिखी वेंदा आहिनि। किन जे क़बरुनि ते हणंदा आहिनि वारिस कतबा, किन जा हर दिलि जे मथां कतबा लॻी वेंदा आहिनि। ऐं पोइ अहिड़नि ई अज़ीम शख़्सियतुनि जा हीअं मेड़ाका कोठाया वेंदा आहिनि, जिन जा हर दिलि जे मथां कतबा लॻल हूंदा आहिनि। आउं अॼु हुन स्टेज ते बीठी आहियां, अदा थोरो तव्हां साइड कयो। आउं हिते बीठी आहियां साईं सरकश जी धीउ हुजण जे नाते। हिकु तव्हां सभिनी खे चई थी छॾियां त मूंखे कॾहिं बि साईं जी न्याणी न चवंदा कयो। मां न्याणी लफ़्ज़ जे एॾो ख़िलाफ़ु आहियां, उन न्याणी में मां पाण खे वेचारो सम्झंदी आहियां। न्याणी न चयो, मुंहिंजे पीउ बि कॾहिं कंहिं दोस्त खे ईअं न चयो त नाया मुंहिंजी न्याणी आहे, पर ईअं चयो ई त नाया मुंहिंजे पुटनि जी थी आहे। महिरबानी करे मूंखे न्याणी न चवंदा कयो। आउं जेकॾहिं हिते बीठी आहियां त सर्कस सिंधीअ जे धीउ हुजण जे नाते, पर हुन में ज़ख़्मी चांडे जो वॾो हथु आहे। 2000 में हिते प्रोग्राम हुयो औरतुनि जो आलमी ॾींहुं, हिन ई निज़ामाणी हाल में मूंखे बि दावतनामो मिलियो। मूंखे अंदरि में इहो हुयो त अबा मूंखे न छॾींदो, छो त भली ज़ख़्मी हुजे साईं सरकश हुजे, उन्हनि जे ज़हननि में उहे ई रवायतूं चांडियुनि वारियूं बरोचनि वारियूं हुयूं। हू केतिरा बि एडवांस छो न थी चुका, हू केतिरी बि सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि छो न पिया कनि, पर हुननि जे ज़हननि में इहे ॻाल्हियूं हुयूं। उन वक़्तु मुंहिंजो ट्रांसफर जंहिं स्कूल में हाणे आउं आहियां, उते मुंहिंजो ज़ख़्मी चांडियो ई करायो हुयो। मूं ज़ख़्मी खे चयो अॼु प्रोग्राम आहे, तव्हां अबा खे चयो त मूंखे हिन प्रोग्राम में छॾियो, ऐं अबा उन ज़ख़्मी जे चवण ते मूंखे छॾियो। उन वक़्त खां वठी ईअं सम्झो त मुंहिंजो जेको लिखण जो बुनियादु शुरू थियो उहो ज़ख़्मी चांडियो खां शुरू। मूं पंहिंजे ईअं न त को साईं सरकश हेॾा होॾां वेठ हलो पूरी जॻह पई थिए। हलो हलो साईं सरकश कोन्हे, आउं इहो ज़िक्र पई कयां, पर मुंहिंजे किताब में बि ज़ख़्मी ते जेको कालम लिखियलु आहे उन में बि इहो ज़िक्र थियलु आहे त मुंहिंजे लिखण जो कारण ज़ख़्मी चांडियो। जिते साईं अदल सुमरे जो नालो वठंदासीं ऐं अयाज़ जो नालो न वठूं त इहा ॻाल्हि असुर रहिजी वेंदी। जिते साईं कौसर बोड़े जो नालो वठूं ऐं मुश्ताक बुखारी जो नालो खणूं त इहा ॻाल्हि बि अधूरी रहिजी वेंदी। रते तेरे में मूं जॾहिं नंढड़ी हुअसां त साईं मक़सूद गुल खे ऐं साईं सरकश खे सदाईं कठे ॾिठुमि। जॾहिं लाड़काणे सां आयासीं त उते
ईअं सम्झो त ज़ख़्मी चांडियो साईं सरकश जी सॼी बांह हुयो। जॾहिं बि ज़ख़्मी घर ईंदो त साईं सरकश खेसि बिस्मिल्लाह चवंदो ऐं एॾो त वॾो वेकिरो थी वेंदो हो, मां भाया त ॼण पाण त हुयो ई कोन, ज़ख़्मी हुनखे सॼो सॼो सारो करे छॾींदो। ईंदो घर में जी ताला पींदो, मां बि ॿुधंदी हुअसि ऐं पोइ उहो ई असरु मूं ते बि पियो जो मूं जेका बि शाइरी जहिड़ी बि शाइरी पंहिंजी कई त उहा ॻाइण जे वसीले कई। पंहिंजा ई शेर लिखियमि, पंहिंजा ई आवाज़ में आलापियमि। ज़ख़्मी चांडियो जॾहिं हिते मुंहिंजो प्रोग्राम थियो औरतुनि जो आलमी ॾींहुं, उन ई ॾींहं ते हिनखे लाड़काणे में को चांडका जो प्रोग्राम हुयो जिते हिनखे अरेस्ट कयो हुयऊं ऐं हिते लाड़काणे सेंट्रल जेल में रखियो हुयऊंसि। मूंखे पोइ ॿुधायो हुयईं त मां बि उन प्रोग्राम में पहुचां तव्हांजे में, पर मूंखे पुलिस पकड़ी वई हुई। अहिड़ा ई हिकिड़े ॻोठ में रहंदड़ जिते रोज़गारियूं थियनि, रोज़गारा थियनि, अहिड़े ॻोठ में रहंदड़ उन्हनि वॾेरनि जे ख़िलाफ़ु लिखंदड़ जेको चवे त ओ पीर वॾेरा कंध भॼई पोइ जागे मन, ओ पीर वॾेरा कंध भॼई पोइ जागे मन, हथड़नि में को नेल लॻई पोइ जागे मन, रोज़ फुरूं अॻुवाऊं कराए मोटाए, पंहिंजो बि को ॿार खॼई पोइ जागे मन। ज़ख़्मी चांडियो कंहिंखां बि विसरण जो नाहे। ऐं दुआ थी ॾियां खेसि संदसि औलाद खे जेका हुनजी ॾीए जी लाट खे अॻिते वधाईंदी रहंदी ऐं असां बि उन्हनि जे पोयां उन्हनि जूं काविशूं ऐं महिनतुनि खे जारी ऐं सारी रखंदासीं। मूं वटि हिकिड़ी ज़ख़्मी चांडियो जो हिकिड़ो नज़म हुयो जेको आहे त तमामु वॾो, पर उन मां कुझु सिटूं ऐं कुझु साईं सरकश जूं सिटूं पर तरनुम में। वींदड़ ख़ुशी थी खिलंदा विया पर पाण त रोअंदा रहिजी वियासीं। वींदड़ ख़ुशी थी खिलंदा विया पर पाण त रोअंदा रहिजी वियासीं। की न ॾिठाऊं कंध वराए ॾिसंदा ॾुखंदा रहिजी वियासीं। वींदड़ ख़ुशी थी खिलंदा विया पर पाण त रोअंदा रहिजी वियासीं। दिलि त अलाए कहिड़ी शइ आहे प्यार जे पोयां फतके थी पई। दिलि त अलाए कहिड़ी शइ आहे प्यार जे पोयां फतके थी पई। नाए धणीअ जे अॼु त रही पओ चवंदा चवंदा रहिजी वियासीं। नाए धणीअ जे अॼु त रही पओ चवंदा चवंदा रहिजी वियासीं। वींदड़ ख़ुशी थी खिलंदा विया पर पाण त रोअंदा रहिजी वियासीं। बणिजी पई आहे बार कुल्हनि ते डूंगर जहिड़ी हीअ हयाती। बणिजी पई आहे बार कुल्हनि ते डूंगर जहिड़ी हीअ हयाती। सरकश सारो ॾोह कज़ा ते रखंदा लुछंदा रहिजी वियासीं। सरकश सारो ॾोह कज़ा ते रखंदा लुछंदा रहिजी वियासीं। वींदड़ ख़ुशी थी खिलंदा विया पर पाण त रोअंदा रहिजी वियासीं। कंहिं टाइम में मूंखे उन शऊर न हुयो शायदि। ज़ख़्मी चांडे खे मूं हिकिड़ी कैसेट में ॾिठो, उहो शायदि गाॾी ते विया, ट्रक ते विया या छा ते विया, हुन हिकिड़ो नज़म पढ़ियो हो। कोई डैम न घुरिजे कारो डैम न घुरिजे, कोई डैम न घुरिजे, इहो डैम सिंधूअ खे सुकाईंदो ऐं सिंधु जी सिंधु जाड़ींदो। कोई डैम न घुरिजे कारो डैम न घुरिजे, काला डैम जो जेको हामी आहे गद्दार वॾो को हरामी आहे। काला डैम
हामी या गद्दार वॾो सुहरामी या रंजीत जो पुट तो ज़ुल्म करे रंजीत जो पुट तो ज़ुल्म करे वञ जूंड चहिरो ज़ुल्म करे लख सिंधी सर्विस माल आहे लख सिंधी सर्विस माल आहे पंजाब खे ॾिस कीअं थो ठाहे बिजलीअ जूं शाखूं ॾियारायो बिजलीअ जूं शाखूं ॾियारायो खलौ विझी तोड़े लहरायो खणी घाणे विझी सिंधी पीड़ायो कोई डैम न घुरिजे कारो डैम न घुरिजे कोई डैम न घुरिजे सिंध शाह लतीफ़ कलंदर जी ऐं दोदे दूल हैदर जी सिंध शाह लतीफ़ कलंदर जी ऐं दोदे दूल हैदर जी सिंध सचल कयूं मैं सामीअ जी सिंध सचल कयूं मैं सामीअ जी सिंध बेकस बेहस हामीअ जी सिंध शाह इनायत राशिद जी सिंध शाह इनायत राशिद जी एम बिलावल सरमद जी सिंध सरकश ताजल याज़ जिया सिंध सरकश ताजल न्याज़ जिया याज़ दल नायाब जिया सिंध सरकश ताजल न्याज़ जिया याज़ दल नायाब जिया सिंध आहे राजा ॾाहिर जी सिंध आहे राजा ॾाहिर जी टोड़ीअ वारनि बख्तावर जी हिते हर को होशू वहेमूं हिते हर को होशू वहेमूं तूं कीअं बणाईंदे डेमूं हिते हर को होशू वहेमूं तूं कीअं बणाईंदे डेमूं ही ज़ख्मी चांडियो मारायो ही ज़ख्मी चांडियो मारायो भल घर घर बायूं ॾियारायो कोई डेम न घुरिजे कारो डेम न घुरिजे इहो डेम सिंध खे सुकाईंदो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो नायाब सरकश सिंधी अचो जोधो हणी नारो पटियूं अॼु पेर उन्हनि धारनि सॼियूं दिलियूं पलियूं जवान साहफ़ी उमेर चांडियो खे त हू अचनि ऐं ज़ख़्मी चांडियो जी ज़िंदगी ते कुझु ॻाल्हाइनि ॾिठे ॾींहं थियाम खुजाणा कहिड़ा पिरी ससें सिजोलही वाजाईंदे वियाम तनी साल थियाम जिनी साथ नसा स्टेज ते वेठल मुंहिंजा तई मनाइता डॉक्टर दलसूरो साहब साईं खुसरो बोड़ो साहब जंहिं शख़्सियत जे पाण वरसी मल्हाइण लाइ इकठे थिया आहियूं उन सां पंहिंजो जेको तालुक़ु हुयो शायदि पुट ऐं पीउ में फ़र्क़ु हुजे पंहिंजो एतिरो फ़र्क़ु कोन हुयो जॾहिं मुखातिब थियासीं जॾहिं कचहरी में वेठासीं दोस्तनि सां असां हुनखे साईं चवंदा आहियूं उन ज़ुबान में जेका कंहिं चौराहे ते वक़्त जे आमर खे वक़्त जे पीर ऐं मीर ऐं वॾेरे खे ॻाल्हाए पई उन में ज़िंदा रहंदो आहे ऐं यकीनन साईं ज़िंदा आहे गैर फितरी थींदा आहिनि ऐं साईं जो विछोड़ो जेको उहो गैर फितरी हो चंद दहशतगर्दनि पंहिंजी अना खे तस्कील ॾियण जे लाइ या पंहिंजी अना खे पूरो करण जे लाइ ऐं पंहिंजो पाण खे वधीक को मोतबर सम्झण लाइ जेकॾहिं साईं जे मथां गोलियूं खणायूं मां सम्झां थो पियो त भली उन टाइम में हिकु लम्हे लाइ बि कोन सोचियो हूंदो त असांजे माण्हूअ खे जे शख़्स जे मथां गोलियूं हलायूं पिया उहो सिंध जे शऊर जे मथां गोलियूं हलायूं पिया सिंध जे उन शऊर जी लाट जे मथां गोलियूं हलायूं पिया जेका जवाबपुर चांडे खां निकिती ऐं सिंध जे कुंड कुर्स में फैलिजी वई कारब जा फ़ैसिला करे छॾे भली हाणे कंदा हुजनि लिकश में कंदा हुजनि पर जेको सरियाम सीनो ठोके करे जेके फ़ैसिला कंदा हुआ उहे फ़ैसिला करे छॾे रूदकी जूं अखियूं कॾहिं वयूं त छा समाज जे अंदरि जेके बि खे
बाग़ी बनाइण जी ॻाल्हि कई आहे त लाज़मी तौर ते उन जा नतीजा इहे निकिरंदा जेके साईं हलियो आहे सुभाणे असल मां को हलंदो लाज़मी तौर ते जो सिलसिलो रुकणो ई आहे। पर जेका आयाज़ ॻाल्हि कई त आयो वियो सिकंदर सेवण अञा उते आहे हू ठीक कर खड़ो आहे वेंदा रहिया विनासी। पर हीअ धरती बि रहंदी, धरती जा गैरतमंद पुट बि रहंदा। लाज़मी तौर ते हीअ जेका जंग आहे या फुटड़ी कोन्हे का। छा यूरोप में जेको असीं फज़ीलत वारो ऐं फ़हमी जो समाज तस्वर कयूं था ऐं चऊं था त वॾो प्रोग्रेसिव समाज आहे, छा उते क़तल न थींदा आहिनि? उते क़तल थींदा आहिनि ऐं बाशूर माण्हुनि जा उते क़तल थिया। अॼु बि उते माण्हू मरनि पिया। अॼु ख़ैरनि जो सार कयो रुजवान साफ़ी अमीर चांडिए नारा। असीं हिन नंढड़े प्रोग्राम में कुछ शख्सियतुनि खे ज़ख्मी चांडियो मेमोरियल कमेटी पारां एवॉर्ड ॾियनि था। एवॉर्ड ॾियण जी तकरीब रखी आहे ऐं उन सिलसिले में असीं उन्हनि शख्सियतुनि जा नाला अवां ताईं वठंदासीं ऐं उनखे स्टेज ते घुराईंदासीं जिन खे एवॉर्ड लाइ चूंडियो वियो आहे। शहीद ज़ख्मी चांडियो ममता एवॉर्ड 2012 कैटेगरी आहे असां वटि बहितरीन उस्ताद। बहितरीन उस्ताद जे हवाले सां तव्हांजो ॼातल सुञातल नामवर शख्सियत शायर उस्ताद समाज सुधारक क़ौम परस्त ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं असां नंढा हूंदासीं साईं मुख़्तियार समूह ऐं असां साईं मक़सूद गुल हिलाल पाकिस्तान में लिखंदासीं ॿारनि जे सुफ़े में। जनाब मुख़्तियार समूह साहब उनकी गुज़ारिश कंदासीं एवॉर्ड वसूल कनि ऐं आउं गुज़ारिश कंदुसि जनाब बहितरीन उस्ताद जो एवॉर्ड जनाब मुख़्तियार समूह साहब खे ॾियनि। तव्हांजूं ताड़ियूं। अली अकबर खोखर साहब के गुज़ारिश है तो स्टेज ते अचनि ऐं आउं गुज़ारिश कंदुसि नामयार ब्रॉडकास्टर जनाब ये अवार्ड असीं ॾियूं था उन नौजवान का मनसूब कयूं था उन केयर कयूं था जेको क़ौम परस्ती के हवाले सां सिंध में एक वॾो नाव आहे। शहीद बशीर खान कुरैशी के फर्जंद जनाब सनान खान कुरैशी के इहो एवॉर्ड वठण लाइ मां गुज़ारिश कंदुसि क़ौम परस्त भगवान GM सिंधी के तो वो अचनि ऐं स्टेज ते अची सनान कुरैशी जो एवॉर्ड वठनि। हाजी साहब के क़ौम परस्त जो एवॉर्ड सिंधी के ॾियनि। बेहतरीन शायर की कैटेगरी में असीं शहीद ज़ख्मी चांडियो ममता एवॉर्ड 2012 ॾियूं था जनाब अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब के जो हिते बिन मसरूफ़ सबब न थी सघियो आहे ऐं उहो एवॉर्ड वसूल कंदो ख़ालिद ज़ख्मी चांडियो ऐं आउं गुज़ारिश कंदुसि जनाब कौसर मुल्क साहब के तो हू एवॉर्ड ख़ालिद ज़ख्मी चांडियो जो अमानत हूंदो जेको हुन हिफ़ाज़त कई। जहांगीर अब्बासी के जहांगीर कुरैशी के तो वो चंद जहांगीर अब्बासी मेहरबानी साईं।
स्टेज ते वेठल मुंहिंजो महिरबानी दोस्त साईं मोहतरम डॉक्टर अदल सुमरू साहब, साईं कौसर बोड़ो साहब, मुश्ताक बुखारी साहब, साम्हूं वेठल मुंहिंजा तमामु सीनियर अदीब अदब दोस्त उस्ताद ऐं क़ौमी कारकुन, अस्सलाम वालेकुम। साईं ज़ख़्मी चांडियो साहब जी शाइरी शख़्सियत ऐं हुन जा कयल जेके कम आहिनि हुन जी ज़िंदगीअ में, उहे जेके आहिनि से हिकिड़ो तमामु हिकिड़ो बाब हिकिड़े चैप्टर जी हैसियत रखनि था, हिकिड़ी तारीख़ ऐं हिकिड़े दौर जी हैसियत रखनि था। उन्हनि ते ॻाल्हाइण लाइ ज़ाहिर आहे एॾी वॾी शख़्सियत जो मुतालो बि हुजणु खपे, हुनजी स्टडी बि हुजणु खपे। मूंखे हुकुम थियो आहे हुन ते जेको आहे सो ॻाल्हाइण जे लाइ तव्हांजे साम्हूं मां हिते रखां ऐं उन्हनि खे पढ़ां। साईं जा मूं 2-3 नज़्म जेके आहिनि से तर्जुमो कया आहिनि, जिन में कुझु तर्जुमो आहिनि ऐं हिकु तवील नज़्म आहे जेको मंज़ूम तर्जुमो आहे, मां उहे तव्हांजे साम्हूं ख़िदमत अर्ज़ु रखां थो। नज़्म जो उनवान आहे, उहे मूं उर्दू में तर्जुमो कया आहिनि सिंधीअ मां, मरना नहीं चाहता। साईं जो नज़्म आहे हिकिड़ो, मरना नहीं चाहता। जिसकी ज़िंदगी में हर गुज़रता पल, जिसकी ज़िंदगी में हर गुज़रता पल चोरी, दादागिरी, धोखाधड़ी और फरेब के जाल बिखेरते बीता, या गैरत के नाम पर दकियानूस बेगैरती वाली रस्म काला काली बंदूक की नोक पे करते बसी हो। अपनी जिम्मेदारियों के बोझ काहली के कदमों तले रोनते, मेहनत मजदूरी से भागे हुए नाकारा लोग चाय की प्याली और बोतल पे शहर के होटलों पे जाकर औरों के बच्चों को बिगाड़ते अपना वक्त बिताया करते हैं। पीछे से उनकी बीवियां घर के सारे काम निपटाते, खेत खलियानों तक किसी मशीनी पुर्जे की मानंद मेहनत करते, हारते थकते सब काम अंजाम दिया करती हैं। और जब गठड़ी का बोझ सर तक उठाने के लिए किसी राह चलते से मदद मांगते गर शोहर देख ले, वो उसी राह चलते अनजान मंजूम तरीक़े सां तर्जुमो करण जी कोशिशि कई आहे। उर्दू में ये इंस्पायरेशन जेका मूं वरिती आहे, अख्तर शिरानी रुमानवी गीतनि जो तमामु वॾो शाइर आहे, उनजी हिकु नज़्म आहे वो देश से आने वाले बता। उन सां मूं उनजो पैटर्न थोरो जोड़ण जी कोशिशि कई आहे, तव्हांजे साम्हूं रखां थो। ईद के इस पुरमसरत खुशियों से भरे बड़े त्यौहार पे, ईद के इस पुरमसरत खुशियों से भरे बड़े त्यौहार पे एक दूसरे से गले मिलने और मुबारकें बांटने के लिए आज हम सब इकट्ठे हुए हैं। मगर मेरे दिलबर मेरे प्यारे, मैं तुमसे एक बात पूछता हूँ, मुझे सच सच बताना कि अपनी धरती पे जिंदगी का एक पल भी तुमने सुख का पाया है कभी? गुज़ारिश कंदुसि शहीद ज़ख़्मी चांडियो जो मंजता अवार्ड हासिल कंदड़ प्रोफेसर मुख्तार समो के काबिल एहतराम डॉक्टर अदल सुमरू साहब, साईं कौसर बोड़ो साहब, साईं गुलाम मोहम्मद गाज़ी साहब ऐं साईं मुमताज़ बुखारी साहब, मुंहिंजे साम्हूं वेठल मुंहिंजा भाइरो ऐं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। हालांकि काफ़ी दोस्त तमामु तफ़सील सां ॻाल्हाए विया आहिनि, जिन मां साईं ज़ख़्मी चांडिया साहब जन जी ज़िंदगी, उन्हनि जी कारकर्दगी, सिंध धरतीअ जे लाइ उन्हनि जो कमु ऐं समाज में शऊर फैलाइण वारो अमल ऐं ॾाढ खे ललकारण वारी ॻाल्हि ये समूरी असां ताईं पहुती। असांखे अॻु में बि इन्हनि समूरियुनि ॻाल्हियुनि बाबति मुकमल तौर ते आगाही हुई ऐं अॼु इहे समूरियूं ॻाल्हियूं ॿुधी करे असांजो अञा बि वधीक क़ौमी जिदोजहद में शौर खे फैलाइण में, इल्म खे आम करण में एतमाद ऐं ईमान वधी वियो आहे। रिलेशन इस्टेब्लिश थियो। मूंखे फ़ख़ुरु आहे त साईं जन जॾहिं बि मूंसां मिलंदा हुया, जॾहिं बि मूं वटि ईंदा हुया, तॾहिं मूंसां एजुकेशन एज़ अ वेपन, एजुकेशन खे हिकिड़ो अहिड़ो हथियार करे इस्तेमालु करण जी ॻाल्हि कंदा हुआ जंहिंसां जहालत जो देह जेको आहे उहो मुकमल तौर ते ख़तमु थी वञे। ऐं मां उन्हनि जी ॻाल्हियुनि मां खोड़ उत्साह हासिलु कंदो हुउसि, उनजी शाइरीअ मां ऐं उनजे अमल मां बि, छो त उन्हनि जे ॻाल्हियुनि, हुनजे अमल ऐं हुन जेको कुझु लिखियो, जेका शाइरी कई, उन्हनि में किथे बि कंहिं बि क़िस्म जी को गैप, को फिला
या का कोताही अव्हां खे नज़र न ईंदी उहो नज़र ईंदा। अव्हां हुनजी शाइरी पढ़ो, शाइरी में हुन जेको कुझु कयो, जेको हुन चयो, क़ौम परस्तीअ जी ॻाल्हि कई, पाण अमली तौर ते तमामु वॾो क़ौम परस्त हो। दोस्तीअ जी ॻाल्हि कई, पाण तमामु बहितरीनु दोस्त हुयो, सिरसार जो दोस्त हुयो। सच जी ॻाल्हि कई, शाइरीअ में उहा मौजूदु आहे, उहे मुकमल तौर ते सचो इंसानु हुयो। कॾहिं बि हुन धोखेबाज़ी वारो अमल पश न कॾहिं बि ज़ाहिर न कई, नई वरी हुनजे तबियत में उहा शामिलु हुई। त हुनजे अमल में, हुनजे गुफ़्तगूअ में ऐं हुन जेको कुझु लिखियो उहो समूरो उहो असांखे जंहिं मूंखे तमामु घणो मुतासिर कयो, हुनजो हर हिकु शहर मुतासिर कंदड़ हुयो, जेको समूरो हिते पेश नथो करे सघे। पर हातिम बि सरजा हा पर एॾो अमीर न आहियां, हातिम बि सरजा हा पर एॾो अमीर न आहियां, कूड़ा ॾटा न ॾींदुसि अॼु जो वज़ीर न आहियां। ॾिसो हुनजी शाइरी बणिजी पियो बेमाननि वांगुरु, आयो महिमाननि वांगुरु, बणिजी पियो बेमाननि वांगुरु, जीअं था मसवाड़ी बणिजी, जीअं था मसवाड़ी बणिजी, शादीअ जे शामियाननि वांगुरु, जलवा ज़ख़्मी पीर जे पेरें पटका ज़ख़्मी। कॾहिं तव्हां इन नोयत जो का तशबीह, इन नोयत जी का ॻाल्हि शाइरीअ में पढ़ी हुजे या ॿुधी हुजे, मां न पढ़ी न ॿुधी, ऐं इहा ज़ख़्मी चांडे साहिब जे शहर में मूंखे मिली, जेका इहा हिकिड़ी नुमाया ॻाल्हि आहे। पीर जे पेरें पटका ज़ख़्मी, कूड़े कूड़े वाता कलमा ज़ख़्मी। ॾिसो हर हिकु सिट में ॿ लफ़्ज़ आहिनि, उन्हनि जी माना ऐं मफ़हूम तमामु केॾो वधीक आहे। हाणे पीर साईं जज़्बा ज़ख़्मी, जलवा ज़ख़्मी, पीर जे पेरें पटका ज़ख़्मी। साईं अदल सुमरे साहिब जहिड़ो, साईं बदर धामराय साहिब जहिड़ो मुहक़क़ माण्हू इहो त हिन ते PhD जी थीसिस लिखी सघनि था ॿिनि सिटुनि ते, जेके माण्हू तहक़ीक़ कनि था, जिन माण्हुनि खे जे कलम में उहा ताक़त आहे, जेकॾहिं लिखणु चाहिनि नसर में, त इहो ई केॾो वॾो मौज़ू आहे। पीर जे पेरें पटका ज़ख़्मी, कूड़े वाता कलमा ज़ख़्मी, अॻु खाधीअ में तनख़्वाह ज़ख़्मी, ज़िलतुनि जे करे मींहं में मुंहं में नीमक न अथसि, ज़िलतुनि जे करे पाण जीअऊं पिया दोस्तनि जे करे, थियणो पियो कॾहिं भॻवानु थियणो पियो, तबियत में कॾहिं मुश्किल कॾहिं आसान थियणो पियो, ऐं यकीनन मुंझारो थिए पियो, मन खे अॼु मुंझारो थी पियो, माण्हू ऐथ सितारो थी पियो, मिसकीननि जी ज़क़्वातुनि मां साहब लाइ पेजारो थी पियो, पापी बणिजी पेर कढी वियो, संगती अंदरि कारो थी पियो। महिरबानी साईं। अॼोके हिन सथ जो सिंधियत बि संगत शाख ड्रखण जो ऐं ख़ालिद चांडे साहिब जो थोराइतो आहियां, जो उन मूंखे रिकग्निशन ॾिनी हिकिड़े उस्ताद जी हैसियत में, ऐं मूंखे एवॉर्ड ॾिनो, ऐं हक़ीक़त में हीउ एवॉर्ड साईं ज़ख़्मी चांडियो जे हवाले सां, ऐं उन एवॉर्ड में सिंध बि आहे, साईं ज़ख़्मी चांडियो बि आहे, मुंहिंजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ रहंदो ज़िंदगी भर। महिरबानी। अली अनवर खोखर। रहमान रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जो वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे। मूं अलामा इक़बाल जो शेर पेश कंदुसि, जेको ज़ख़्मी साहब मां वटि ईंदा हुया, ऐं उन्हनि ई मूंखे इहो बि शेर ॿुधायो हुयो, खुदा के आशिक़ तो हैं हज़ारों, खुदा के आशिक़ तो हैं हज़ारों, बनों में फिरते हैं मारे मारे, मैं उसका बंदा बनूंगा जो खुदा के बंदों से प्यार करते हैं। सो अक्सर जॾहिं मां वटि ईंदा हुआ, ऐं जॾहिं बि तव्हांजा लंघंदा मुंहिंजे ऑफिस जे अॻियां, त मुंहिंजे पेरनि ते ॿई हथ रखंदा हुआ ऐं चवंदा हुआ, तोखे सलाम आहे, तूं अज़ीम इंसान आहे। मां साईं मां अज़ीम त न आहियां, अज़ीम उहो आहे जेको मूंखां कमु वठे थो। हिकिड़ो वर्कर बि हुयो, ऐं समाज में कमु कंदड़नि जो वॾो हिकिड़ो अदब करण वारो
ऐं मनता ॾियण वारो मूंखे चई मुंहिंजे मुंहं खां पोइ तोखे मनता ज़रूरु मिलंदी। छो शायदि हुन जा लफ़्ज़ इहे हुया त शायदि मां हिन दुनिया मां वेंदुसि ऐं मुंहिंजो ई एवार्ड तोखे मिलंदो। मां न्याणियूं ईंदियूं आहिनि जेके पनाह वठंदियूं आहिनि ऐं तक़रीबन 700-800 न्याणियुनि जा मां मसइला हल करे मालिकनि ताईं सुलह कराए कोर्ट जे ज़रिए मोकिलियूं आहिनि। अॼु ते अलाह जी महिरबानी सां न्याणियूं बि ख़ुशि आहिनि पंहिंजे घरनि में। इहा अलाह जी मदद थींदी आहे गुनाहगार में, छो अलाह मूंखां कमु वठे थो कुझु आहे ऐं उन में सुकून आहे। ॿियो का बि कोन, इहा दौलत धन दौलत सभु हिते रहिजी वेंदा, सिर्फ़ु यादूं रहिजी वेंदियूं आहिनि। आए संसार में, जब आए संसार में तुम रोए और जग हंसे, जब आए संसार में तुम रोए और जग हंसे, ऐसी करनी कर चल कि जग रोए और तुम हंसे। तो अहिड़ी करनी करे हलियो वञ त जंहिंमें दुनिया रोंदी हुजे तुंहिंजे कढ। इहे सभु अलाह जा एज़ाज़ आहिनि। इहे ज़ख़्मी चाॾे खे बि इहो ई अलाह जे तरफ़ एज़ाज़ हो। अलाह ताला हुनखे जन्नत फिरदौस में जॻह ॾींदो। अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखंदो। अस्सलाम वालेकुम। खोखर जे लाइ भरपूर तारीफ़। मेमन डॉक्टर अदल सुमरो साहब, साईं कौसर बोडो साहब, असांजा साईं अनवर सांगी साहब आख़िर में जंहिं हिंदूअ जो शेर असांखे ॿुधायो, जॾहिं उहो हिंदू फोत थियो त सभु जेको आहे कठे थिया मुस्लमान त हीउ तव्हांजो न, हीअ असांजो आहे, हीअ असांजो शाइर आहे, असां हिनखे दफ़नाईंदासीं। ऐं उहो हुयो भगत कबीर। भगत कबीर जहिड़ा माण्हू उहा उन्हनि में जे हवाले सां उन्हनि खे ॼातो वेंदो आहे, पर दिलियूं गवाही ॾींदियूं आहिनि त हीअ असांजो माण्हू आहे। असांजे सिंधी समाज में ज़ख़्मी बि हिकिड़ो अहिड़ो किरदारु हुयो जेको असां सभिनी सिंधियुनि जो हुयो। ऐं मूंखे ॾाढो ॾुखु थींदो आहे, मूंखे ॾाढो ॾुखु थींदो आहे त हीउ उहो माण्हू हुयो जंहिं जे आॾो हिकिड़ा ज़िंदगीअ जा भरपूर मक़सद हुया।